बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थाट्स पल्स ऑफ इंडस सेगमेंट में तव्हां सभिनी खे भली कार। लीडरशिप हिकिड़ो वॾो किरदारु आहे जंहिंसां क़ौमूं मुल्क इदारा तरक़ी कंदा आहिनि। यकीनन हिकिड़े दानेश्वर जो जुमिलो आहे त लीडरशिप हिकिड़े जमल वांगुरु हूंदी आहे। जॾहिं हुनजे चोटीअ ते पाणी किरंदो आहे त उहो आख़िर ताईं असरु रखंदो आहे। सो लीडरशिप जो वॾो किरदारु आहे, उनजी बि वॾी अहमियत आहे। यकीनन कंहिं बि मुल्क खे, कंहिं बि इदारनि खे सुठा लीडर मिलनि था त उहे तरक़ी कनि था। सो अॼु असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे शहर लाड़काने में द लाड़काना यूनिवर्सिटी में मौजूदु आहियूं। असां सां गॾु आहे सर डॉक्टर मोहम्मद उस्मान केरिया साहब, करंटली साईं जन वाइस चांसलर आहिनि द लाड़काना यूनिवर्सिटी जा। अॼु असां हिन इंटरव्यू में, हिन डिस्कशन में साईं जन खां साईं जन जी लाइफ जी जर्नी, स्ट्रगल ऐं द लाड़काना यूनिवर्सिटी जे बारे में खोड़ सारा सवाल आहिनि शागिर्दनि जा, अवाम जा, उहे पुछंदासीं। सुठो त स्टार्ट कंदा पंहिंजे सेगमेंट खे। सर वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं पंहिंजे मसरूफ़ शेड्यूल में। सर पहिरियों सवाल तव्हांजो, असांजे नाज़रीन सां तव्हां पंहिंजी प्रोफेशनल ऐं एजुकेशनल जर्नी शेयर कंदो त ॾाढो भलो थींदो। जी, सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी। तव्हां असांजे यूनिवर्सिटी में आया आहियो जंहिंजो नालो आहे द यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो। मुंहिंजे जेको तालीमी सफ़र जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त इहो ईअं सम्झो त को मिरेकल आहे त मां कीअं किथां निकितो आहियां, किथे पहुतो आहियां। मुंहिंजो जेको जनमु थियो उहो नवाब शाह जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु हुयो, बुछेरी शहर आहे नवाब शाह जे, उन में हिकु नंढो ॻोठु हो, मोहम्मद हारून कीरे उन में थियो। ऐं उहो ॻोठु 2 किलोमीटर परे बुछेरी खां, 60 मील ऐं बुछेरी जे विच में, उते असांजो पैदाइश थी मुंहिंजी। पोइ प्राइमरी तालीम जे एज ताईं असां उते हुआसीं। पोइ मुंहिंजो वाल साहबु ज़मींदार बि हुयो, ज़मीनूं बि हुयूं, पर पोइ थोरो ज़मीननि में कलर वग़ैरह जे करे पोइ प्रोडक्शन न पई थिए। पोइ वाल साहब जिन सोचियो त हाणे कंहिं बिज़नेस टाइप कंहिं शहर में वञिजे, ऐं हिते एज सच हिकु त उनजो गुज़र न पियो थिए। ॿियो त तालीमी फैसिलिटी उन ॻोठ में न हुई, प्राइमरी स्कूल बि न हुयो। प्राइमरी स्कूल में वञण लाइ या 60 मील वञिणो थो पए या न वञूं बुछेरी वञूं। सही। उन टाइम ते अहिड़ी का ट्रांसपोर्ट न हुई, ऐं रोड त हुई कोन। साइकिल बि कंहिं माण्हू वटि हूंदी, घोड़ो या अहिड़े क़िस्म जी सवारी हुई, उन ते हाणे माण्हू स्कूल त नथो वञी सघे। पोइ वाल साहब जिन खे थोरो ईअं ज़हन में अची वियो त यार मुंहिंजा ॿार पढ़ाईअ जे हिसाब सां कुदरती उन जे सोच में अची वियो। पोइ पाण ज़ाहिरिया पाण बि उन जा हिननि जो बि इन ई पार्टी सां राब्तो हो, पार्टीअ जा हुया। पोइ मखदूम हाला जा जेके आहिनि उन्हनि जा पाण मुरीद बि हुया। पोइ पाण सोचियूं त असांखे हाला शिफ्ट थियणो आहे। पोइ असीं हाला वियासीं। पोइ उते वञी माना हिकिड़े किराए जे जाइ ते रहियासीं। पोइ असांजी प्राइमरी एजुकेशन हाला खां शुरू थी। हाला खां प्राइमरी एजुकेशन करे पोइ जॾहिं मां मैट्रिक पास करे इंटर में आयुसि त मुंहिंजे वाल साहब जी बि डेथ थी वई। ऐं असांजो जेको ज़मीनुनि वारो सिलसिलो उहो ईअं थी वियो त ज़मीनुनि जी प्रोडक्शन जहिड़ी ईअं सम्झो ख़तमु थी वई। पोइ माण्हू सफ़ा डिपेंडेंट थी वियो त हाणे पढ़ाई जो ख़र्चु हर शइ जेका आहे उहा कीअं मैनेज करणी आहे। पोइ मां उन टाइम ते जीअं ई फर्स्ट ईयर इंटर में आयुसि, पोइ मां पंहिंजी ट्यूशन सेंटर शुरू कया। सही। उते हाला में मां मैथमेटिक्स फर्स्ट ईयर इंटर जी पढ़ाईंदो हुउसि। पोइ महिनत सां पंहिंजी पढ़ाई सां गॾो गॾु ट्यूशनूं पढ़ाईंदो हुउसि। सही। पोइ अलहमदिल्ला मुंहिंजी सिलेक्शन थी महिराण में, ऐं महिराण मां पोइ वरी मूंखे हिते काइदे आवाम जेका हाणे नई यूनिवर्सिटी आहे नवाब शाह जी, उहा ओॾी महिल महिराण यूनिवर्सिटी जो कॉलेज हो। पोइ कुझु माण्हू उते एडमिशन वठंदा जामशोरो में, कुझु नवाब शाह में। पोइ मुंहिंजी एडमिशन नवाब शाह में थी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में। पोइ मां उते पंहिंजी पढ़ाई कंदो हुउसि। पोइ जीअं ई क्लासनि मां फारिग थींदो हुउसि वरी हाला में अची ट्यूशन हलाईंदो हुउसि। ऐं अलहमदिल्ला एॾी वॾी हार्ड वर्किंग खां पोइ बि मां पंहिंजी जेका पढ़ाई मुंहिंजी डिस्टर्ब न थींदी हुई, ऐं मां पंहिंजी पढ़ाई में बि टॉप 3 में हूंदो हुउसि। केॾी महिल 2nd पोज़ीशन, केॾी महिल 3rd पोज़ीशन। इहा मुंहिंजी थ्रू आउट पंहिंजे
यूनिवर्सिटी जे कैरियर में पोजीशन रही। फाइनल ईयर में जॾहिं आयासीं त ओॾी महिल उते जो चेयरमैन जेको उन्हनि खे ज़ाहिर फैकल्टी जी ज़रूरत हुई, पोइ ॾिठो त जेके टॉपर आहिनि उन्हनि खे असां एडजस्ट कई। सही पोइ मां टॉपर में हुउसि, ॿियो मुंहिंजो दोस्त हुयो, जेके असीं क्लासमेट हुआसीं। पोइ चेयरमैन असां खां वर्बल इंटरव्यू वरितो ऐं असांखे पोइ न पंहिंजे तरफ़ां पास करे छॾियो त बाबा हीअ टीचिंग में माना आहिनि। छो मुंहिंजो त वरी छा त ट्यूशन सां राब्तो रहियो त माना मां बेसिकली टीचर थी चुको। त उहो बि मुंहिंजो एक्सपीरियंस हो त जंहिं फील्ड में मूंखे वञिणो आहे उहा बेसिकल मुंहिंजी ऑलरेडी फील्ड आहे। बिल्कुलु त चेयरमैन साहब जॾहिं मुंहिंजी उहा परफॉर्मेंस ॾिठी त मूंखे फौरन चए था भला हींअर जे मां तव्हांखे क्लास में छॾियां, तव्हां लेक्चर वठी ईंदा। मैथमेटिक्स सां रिलेटेड हूंदो त बग़ैर प्रिपरेशन जे मां वठी ईंदुसि। सही पोइ छॾे हिकिड़ो सब्जेक्ट हुयो मैथमेटिकल हो, मां पढ़ायासीं। उन खां पोइ साईं जो तव्हांजी जॉइनिंग कयो। पोइ ईअं मुंहिंजी जॉइनिंग थी। 6 महीना मां उते कॉन्ट्रैक्ट ते रहियुसि। उन खां पोइ रेगुलर सिलेक्शन बोर्ड थियो महिरान यूनिवर्सिटी में, उन में अलहमदुल्ला असां लेक्चरार थियासीं रेगुलर। पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो। असिस्टेंट प्रोफेसर थियो 1996 में 96 में। उन खां पोइ मास्टर्स या PhD खां सवाइ प्रोमोशन पॉसिबल न हुई। सही पोइ मां सोचियो त हाणे मास्टर्स करण लाइ सोचणो पवंदो। ओॾी महिल इन असांजी यूनिवर्सिटी काइदे आवाम यूनिवर्सिटीअ में मास्टर्स या PhD प्रोग्राम न हुया। पोइ सोचियोसीं त हाणे कहिड़े जाइ ते मास्टर्स कजे। पोइ पाकिस्तान जेका असांजी पाकिस्तान नेवी इंजीनियरिंग कॉलेज आहे नस्ट जो, नस्ट असांजो पाकिस्तान जी नंबर 1 यूनिवर्सिटी आहे। पोइ मां सोचियो जे मास्टर्स करणी आहे त कंहिं सुठे इदारे मां कयां। सही पोइ मां नस्ट में अप्लाई कयो। पोइ मुंहिंजी मास्टर्स में एडमिशन थी। पोइ उते मां पाकिस्तान नेवी इंजीनियरिंग कैंपस आहे हुनजो नस्ट जी मेन कैंपस त इस्लामाबाद में आहे, पिंडी में आहे, पर हुनजो कैंपस कराची में बि आहे, जंहिंमें पाकिस्तान नेवी वारा हलाइनि। उते अलहमदिल्ला मुंहिंजी एडमिशन थी ऐं उते बि मां पंहिंजी यूनिवर्सिटीअ खे, पंहिंजे इलाइक़े खे रिप्रेज़ेंट कयो ऐं उते बि मां टॉप 3 में रहियुसि। माशाअल्लाह नस्ट में। ऐं नस्ट में मुंहिंजो सम्झो त 90+ % आहे ओवरऑल 3 सेमेस्टर्स में। सही त पोइ हर को चवंदो त यार काइदे अवाम या ओॾी महिल हिकिड़ो मैसेज हूंदो त साईं यूनिवर्सिटी ही सिंध जूं एॾियूं परसेंटेज ॾियनि था। सही यानी मां नस्ट मां परसेंटेज एॾी न आयसि सही त माण्हुनि चयो न अहिड़ी ॻाल्हि न आहे, जेको कमु कंदो अञा ते रिवार्ड मिलंदो। सही सही अलहमदिल्ला मां 2 साल नस्ट में मास्टर जो प्रोग्राम हो। मूं मास्टर्स उते 20 महीननि में कई, 20 मंथ में, माना 4 महीना अॻु में मां मास्टर्स करे पंहिंजी यूनिवर्सिटी जॉइन कई। ज़बरदस्त इहो 2003 में या 2002 में मां मास्टर्स करे पंहिंजे सही इदारे खे वरी अची जॉइन कयो, वरी पंहिंजी टीचिंग शुरू कई। 2003 में HEC हिकिड़ा PhD प्रोग्राम डिफरेंट कंट्रीज़ सां डिसाइड कया, जंहिंमें डॉक्टर अताउर रहमान जंहिं महिल चेयरमैन थियो त उन चयो त यूनिवर्सिटी में रिसर्च लाइ PhD खपनि। पोइ हुन चाइना सां, ॿियनि मलेशिया सां, ॿियनि कंट्रीज़ सां इहे माना हिकिड़ा प्रोग्राम रखिया पाकिस्तान या चाइना हिन सां, त असांजा हर मुल्क हेतिरा PhD हर साल वठे। सही जंहिंमें मां सम्झां थो त हर साल 50 जे अंदरि PhD पाकिस्तान या चाइना में वेंदा, 50 ॿियनि कंहिं कंट्रीज़ में वेंदा। त 2003 में 50 माण्हुनि खे चाइना लाइ मोकिलियो वियो PhD लाइ। मुंहिंजी जेका सिलेक्शन कयूं उहा मुंहिंजी वेटिंग में रखियूं 2003 में। ओॾी महिल छा आहे त चाइना में हिकिड़ो साइरस जो हलियो पिए बीमारी हुई, जंहिंमें ईअं खणी चइजे त साह जी बीमारी। पोइ नेवी जा कुझु पाकिस्तान जा सेंसिटिव जेके माण्हू हुआ उहे ड्रॉप उन्हनि कयो त असीं न वेंदासीं। पोइ असांखे कंसीडर कयूं, पर उहो कयूं त तव्हांखे हाणे 2004 में मोकिलींदासीं। पोइ 2004 में मां हलियुसि चाइना। उते आहे बीजिंग हुननि जो कैपिटल आहे। उते हुननि जो आहे बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी। उन में मुंहिंजी एडमिशन थी।
सही ऐं मुंहिंजी एडमिशन थी रोबोटिक्स में। सही रोबोटिक्स बि उहो जेको ह्यूमनाइड रोबोट, माना जस्ट लाइक हुई सही उहा हुनजा 2 ह्यूमनाइड रोबोट हुननि जे लेबोरेटरी में हुननि पाण स्टेब्लिश कया हुआ अने बीजिंग वारनि। हा मूंखे चयूं तव्हां इन रोबोटिक्स ते रिसर्च कंदो, सही इन रोबोटिक्स में तव्हांखे इनोवेशन आणी आहे। ऐं सची पुछो त मां जॾहिं ॾिस 2004 में उन टाइम ते पाकिस्तान में रोबोटिक्स त मां नथो सम्झां असां Concept तो बि हुजे सही 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 उते रोबोटिक्स सिर्फ़ु नेट ते ॿुधंदासीं रोबोटिक्स आहे ऐं हीअं थो करे हूअं थो करे, पर फिज़िकली असां कॾहिं टच ई न कयो हुजे रोबोट खे। तोखे चवंदा तव्हांखे त इन रोबोटिक्स ते ई कमु करिणो आहे। सही मां त पर हिन रोबोटिक्स जी न मूंखे फिज़िकल ख़बर आहे न छा आहे कीअं न ते रिसर्च थींदी। फ़िलहालु त चऊं तव्हां वेही सर्च कयो त रोबोटिक्स में थींदो छा आहे, ज़बरदस्त सही कीअं कमु कंदा आहिनि रोबोटिक्स, तव्हां ॾिसो पोइ रिसर्च बाद में थींदी आहे। पोइ 2 साल मां नेट ते वेही रोबोटिक्स जा फीचर्स छा करणा आहिनि छा न करिणो आहे, 2 सालनि ताईं मुंहिंजो सुपरवाइज़र मूंखे न पियो ॿुधाए त तोखे छा करिणो आहे। सही पोइ मां आख़िर परेशान थियुसि त मुंहिंजा हाणे बाक़ी 2 साल रहिया सही कि त सुपरवाइज़र इहो बि नथो चए त छा करिणो आहे हिन ते। पोइ आख़िर परेशान थी मां सुपरवाइज़र खे मैसेज कयो पंहिंजे ग्रुप लीडर जे, त हू चाइनीज़ आहे न त असांखां इंग्लिश में ॻाल्हाइण में हेज़िटेट थींदा। सही 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 पोइ चवंदो जेको कुझु मसइलो आहे तव्हां हिन ग्रुप लीडर खे ॿुधाए छॾियो। हा उहो सम्झाइनि सही पोइ ग्रुप लीडर खे मां चयो पंहिंजे सुपरवाइज़र खां पुछ त मूंखे इफ ही इज़ इंटरेस्टेड टू गिव मी द ग्रांट मी द डिग्री आई विल स्टे अदरवाइज लीव मी आई वांट टू रिटर्न बैक माय कंट्री। सही हुनखे ॿुधाए त आख़िर मूंखे रोबोटिक्स ते करिणो छा आहे। करिणो छा आहे सही सही त पोइ मां हुन ते रिसर्च फर्दर पोइ सुपरवाइज़र गाइडलाइन ॾिनी। पोइ सची पुछो त गाइडलाइन खां पोइ जेका हुन मूंखे टास्क ॾिनी मूं विदिन 1 ईयर उहा टास्क करे लेबोरेटरियूं करे सिम्युलेशन करे उन मां मूं 5-7 पेपर पब्लिश कराया वाह, वाह। जर्नलनि में। माना साल मुंहिंजो पूरो थियो। मूं ग्रुप लीडर खे चयो त बाबा हाणे सुपरवाइज़र सां ॻाल्हाए त मूं सभु रिक्वायरमेंट पूरी करे छॾिया, मुंहिंजो फाइनल डिफरेंस वठो, सही मूंखे PhD ॾियो। मां सुपरवाइज़र ॾे जॾहिं इंफॉर्मेशन वई त सुपरवाइज़र चयो त हिन जी त 4 साल जी स्कॉलरशिप आहे ऐं 3 सालनि में छा। मां चयो मुंहिंजी रिक्वायरमेंट आहे, मां गवर्नमेंट सर्वेंट आहियां, मुंहिंजी लीव जो मसइलो थींदो, मूं पंहिंजो कमु कयो आहे या मुंहिंजे कम में को तव्हां सम्झो था आहे पोइ भले मूंखे वेट करायो। पोइ सुपरवाइज़र पोइ मूंसां आयो कॉन्टेक्ट करणु, पोइ मूंखां पुछे त छा छा कयो अथई। मां चयो ही मुंहिंजा पेपर पब्लिश आहिनि। जंहिं महिल मुंहिंजो हिकिड़ो पेपर ॾिठईं त रोबोटिक्स जो इंटरनेशनल जर्नल हो, जंहिंमें पाण हैरान थी वियो त मूंखे चयो ही तो जर्नल कीअं सर्च कयो। सही मूं चयो ज़ाहिर आहे रिसर्चर जो कम ई आहे त सर्च करणु। सही पोइ सर्च करे ही मुंहिंजा पेपर आहिनि, मूंखे फारिग कयो, मुंहिंजो गवर्नमेंट मां गवर्नमेंट एम्प्लॉई आहियां, मां वञी पंहिंजी यूनिवर्सिटी ज्वाइन कया। पोइ 3-4 महीननि जे अंदरि सॼो असांजो थीसिस राइट वर्ष इजाज़त ॾेई छॾी। मां सम्झां थो त मां उते बि 3.5 साल में PhD करे मोटी आयुसि। माना 6 महीना अॻु में चाइना में मुंहिंजी 4 साल स्कॉलरी, मां 3.5 सालनि में PhD करे सही अची पंहिंजी यूनिवर्सिटी ज्वाइन कई। उन खां पोइ अलहमदिल्ला पेपर रिक्वायरमेंट हुई त प्रोफेसर थियणो आहे, पेपर पूरा कयासीं, प्रोफेसर थियासीं यूनिवर्सिटी में। पोइ जीअं प्रोफेसर थियासीं त अलहमदिल्ला मूंखे चेयरमैन कयो वियो डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल जो। मां तक़रीबन 10 साल इलेक्ट्रिकल जो चेयरमैन रहियो आहियां कायदेवा में। वरी 2013 में मूंखे डीन कयो वियो, जंहिंमें इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक कंप्यूटर इन्हनि 4 इलेक्ट्रॉनिक जो 4 डिपार्टमेंट जो मां डीन रहियुसि। ऐं डीन बि मूं 3 टेन्योरनि खां मथे कढिया, माना 10 साल एज़ ए डीन रहियुसि। वाह वाह उन खां पोइ मां जीअं ई पंहिंजी मुंहिंजी सर्विस मैच्योर बि थी वई, मुंहिंजी रिक्वायरमेंट वाइस चांसलर वारी बि पूरी थी वई। पोइ मां डिफरेंट इंटरव्यू ॾिना सर्च कमेटी में, पर माना इंटरव्यू हर कंहिं में सिलेक्ट थींदो हुउसि, पर शॉर्ट लिस्ट न थी सघंदो हुउसि। पोइ पॉसिबल आहे त हुनखे मूंखां वधीक के माण्हू मिलंदा हूंदा जेके मूंखां वधीक सर्च कमेटी खे मुतमिन कंदा हूंदा, पर एतिरो ज़रूर हुयो त मुंहिंजी मेरिट में को 19-20 जो फ़र्क़ु हूंदो। सही पोइ ही जेको मां हिते वाइस चांसलर थियुसि त जेके टॉप 3 सर्च कमेटी कया उन्हनि टिनी
कीअं न कयो CM साहब? वो रीज़न्स ज़ाहिर आहे हू इलाइक़े जो सरबराह आहे। जंहिं माण्हू सर्च ते अची विया किन खे हिकु ॿिनि खे त लॉ डिपार्टमेंट ई रिजेक्ट करे छॾियो, नॉट रिकमेंडेड। बाक़ी हिकु ॿ जेको रहियो त CM साहब इदारनि जो बास आहे त उनखे ख़बर हूंदी त भई ही माण्हू जेको थियो आहे अहिड़ी नई यूनिवर्सिटी लाड़काणे खे हलाईंदो या न हलाईंदो। हा सही आहे। पोइ उन्हनि टिनी खे न कयूं, पोइ जेको माना मेरिट में पोइते हुया उन्हनि मां जे सीवियूं घुराई, आई डोंट नो कि मुंहिंजी CV कंहिं सर्च कई या कीअं इवेल्युएट थी। पोइ CM साहब जेको आहे सो शायदि मुंहिंजा एक्सपीरियंसिस डीन वारा चेयरमैन वारा मूंखे कफ़ाया हूंदा त पोइ साईं CM साहब जी इहा महिरबानी थी जंहिं हुन मूं ते एतमाद कयो ऐं मूंखे हेॾां वाइस चांसलर करे मोकिलियो ऐं 29 मई 2024 ते मूं एज़ ए वाइस चांसलर जॉइन कयो। त इहा हिकिड़ी मुंहिंजी अकेडमिक जो हिकिड़ो ब्रीफ मुंहिंजो हिकिड़ो जेको सर्वे मां तव्हांखे ॿुधायो इहो हुयो। उन खां पोइ हाणे एडमिनिस्ट्रेशन में तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। अच्छा सर, हाणे अचूं था तव्हांजी द लाड़काना यूनिवर्सिटी जे तरफ़, त तव्हां एज़ अ वाइस चांसलर तव्हांजो कहिड़ो हिकिड़ो क्लियर विज़न आहे जेको खणी अची हिन चेयर ते वेठा? सही, सभ खां पहिरीं आहे त जॾहिं तव्हां बेसिक फैसिलिटीज़ ॾींदव तॾहिं रिसर्चर खे बि ऑफिस ग्राउंड लेवल ग्राउंड ॾींदव तॾहिं रिसर्च थींदी। हर यूनिवर्सिटियूं जिन रैंकिंग कीअं वधंदी आहे उन जूं कुझु बेसिक शयूं हूंदियूं आहिनि। हिकु त उते रिसर्च जो इन्वायरमेंट हुजे, ॿियो उते जेके बि हुन जूं एक्रीडेटेड बॉडीज़ आहिनि उन सां जी एक्रीडेशन हुजे। हीअ यूनिवर्सिटी जॾहिं ठही त हिन जी न HEC खां अञा ताईं का एक्रीडेशन थी हुई, न हिन जी पाकिस्तान इंजीनियरिंग सां हुई। हिन जी एक्रीडेशन खां सवाइ असांजो इंजीनियर डिग्री वठी ईअं सम्झो पने जो टुकड़ो हुजे ईअं हथ में हूंदो जेसीं हुनखे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल एक्रीडेशन न थी। ईअं ई आहे सर, बिल्कुलु। मां पंहिंजा पर्सनल एफर्ट्स वठी HEC वारनि खे घुरायो, बाबा असांखे एक्रीडेट कयो। HEC एक्रीडेशन माना HEC इस्लामाबाद। सही सही। हिंद HEC त यूनिवर्सिटी ठाहे ॾिनी, पर इस्लामाबाद सां तव्हां करण सां जेके बि हुननि जूं फैसिलिटीज़ आहिनि उहे तॾहिं गेन कंदा जॾहिं तव्हां वटि NOC हुजे। NOC हुजे, बिल्कुलु सही। इवन मास्टर्स प्रोग्राम बि असां नथा हलाए सघूं जेसिताईं HEC जो NOC न आहे। ईअं ई आहे। यूनिवर्सिटी में मास्टर्स ऐं PhD तमामु इम्पॉर्टेंट हूंदो आहे। मास्टर्स जी PhD जे यूनिवर्सिटी में न आहे त यूनिवर्सिटी जस्ट लाइक कॉलेज आहे। हा, त मुंहिंजो फोकस हो त मां यूनिवर्सिटी लेवल ते पहिरीं हिनखे खणी अचां। हिते मास्टर्स प्रोग्राम हुजनि, हिते PhD प्रोग्राम हुजनि, ये यूनिवर्सिटी HEC रिकग्नाइज़ हुजे, ये यूनिवर्सिटी पाकिस्तान इंजीनियरिंग रिकग्नाइज़ हुजे। पोइ पहिरीं अलहमदिल्ला HEC विज़िट कयो असां वटि ऐं मां सम्झां थो विदिन विज़िट खां पोइ विदिन 1 मंथ हुननि असांखे NOC ॾेई छॾी। तमामु बेहतर। इहे माना 3-4 महीननि में मूं लेबॉर्टियूं लेबररी इहे सभु सिस्टम्स सेट कया जो HEC विज़िट करण खां पोइ ॾिसंदी आहे त हिननि वटि बेसिक रिक्वायरमेंट पूरी आहे न। ईअं ई आहे। इहे अलहमदिल्ला मूं 3-4 महीननि में सभु यूनिवर्सिटी जूं बेसिक शयूं सेट करे रखियूं त का बि टीम अचे त हुनखे का बि कमी पेशी नज़र न अचे। ज़बरदस्त। इहो मुंहिंजो 4-5 महीने जो तमामु घणी हार्ड वर्किंग हुई, जंहिं खां पोइ HEC आई, उन्हनि असांखे एक्रीडेशन कराई, हर शइ असांजी अलहमदिल्ला HEC हुनखे पास करे असांखे NOC ॾेई छॾियो। हाणे नाओ असांजी यूनिवर्सिटी HEC रिकग्नाइज़ आहे। उन में सभ खां वॾो फ़ाइदो जेको हाणे रिसेंटली थियो आहे त प्राइम मिनिस्टर लैपटॉप स्कीम, इहा HEC फेडरल मां बिल्कुलु डायरेक्ट हुआ। स्टूडेंट खे लैपटॉप मिलंदा आहिनि ऐं पोइ जेका बि कोटा हूंदी यूनिवर्सिटी त असांजी यूनिवर्सिटी त HEC जे वेबसाइट ते हुई कोन। पोइ जेॾी महिल लैपटॉप स्कीम आई त स्टूडेंट मूं वटि आया, साईं असांजी त लिंक में यूनिवर्सिटी लाड़काणो अचे ई नथो। मां हुन सां ॻाल्हायो, मां चयो तव्हां हीअ NOC असांखे लिंक ते रखो न, असांजा ॿार केॾां वेंदा। बिल्कुलु। अलहमदिल्ला उहा लिंक में असीं अची वियासीं। नाउ वी आर द पार्ट ऑफ HEC ऐं लाड़काणो यूनिवर्सिटी हाणे तव्हां हुनजे लिंक ते सर्च करे था सघो। असांजा 800 खां 900 ॿारनि लैपटॉप स्कीम लाइ अप्लाई कयो। हाणे हुनजी मेरिट सही आहे, जेतिरा ॿारनि खे हुनखे लैपटॉप मिलंदा।
सही। अच्छा सर, तव्हां आफ्टर 10 years हिन यूनिवर्सिटी खे किथे था ॾिसणु चाहियो या किथे ॾिसो था? एग्जैक्टली हाणे ॾिसो न, जेको मुंहिंजो 15 महीने जो ई जर्नी आहे, उन में मां अचीवमेंट तव्हांखे ॿुधाई, HEC रिकग्निशन सही। थी, PEC रिकग्निशन थी वई, PEC एक्रीडेशन थी वई, HEC खां पोइ जॾहिं तव्हांखे मां ॿुधायो त मास्टर्स PhD प्रोग्राम यूनिवर्सिटी लाइ मैंडेटरी हूंदा। मास्टर्स असां 8 प्रोग्राम अप्लाई कया, 8 मां असां वटि सम्झो 5 या 6 जा NOC अची विया। सही इंशाल्लाह महीने जे अंदरि असां मास्टर्स प्रोग्राम एडवर्टाइज़ कंदासीं, सही। जंहिंमें 2 या 3 डिपार्टमेंटूं इंजीनियरिंग जूं आहिनि, 1-2 साइंस जी आहे। त असांजा मास्टर्स प्रोग्राम ट्रैक ते अची विया, मास्टर्स प्रोग्राम असांजा रन थी विया। मास्टर्स खां पोइ PhD भी असीं कराए था सघूं। त असां इहे सम्झो त हिकिड़ो जेको यूनिवर्सिटी खे रैंकिंग में आणण जो गोल अचीव करे चुका आहिनि। ॿियो हूंदो आहे त तव्हां वटि रिसर्च सां रिलेटेड कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि, ईअं उहो उन खे कंट्रोल कंदी आहे डायरेक्टोरेट रिसर्च इनोवेशन ऑफिस, उनखे चइबो आहे ORIC, सही। ऑफिस फॉर रिनोवेशन, ऑफिस फॉर रिसर्च इनोवेशन जेका आहे एंड कमर्शलाइजेशन, उनखे चवंदा आहिनि ORIC। उहा ORIC असां डायरेक्टोरेट ठाहे छॾी, उनजो डायरेक्टर असां करे छॾियो आहे, उनखे स्टाफ असां ॾिनो आहे। रिसर्च सां रिलेटेड जेके बि शयूं हूंदियूं उहो डायरेक्टर ORIC कंदो। सही। ॿियो हूंदो आहे डायरेक्टर QEC, क्वालिटी एनहांसमेंट सेल, उन जो बि असां डायरेक्टर करे छॾियो आहे। उहो वरी क्वालिटी, त भई क्लासिस में तव्हां क्वालिटी खे एश्योर। क्वालिटीअ खे एश्योरेंस करिणो आहे। ईअं हर साल QEC ऐं ORIC रिपोर्ट मोकिलींदी HEC में, पोइ रैंकिंग में अॻियां ईंदी। त मुंहिंजो फोकस इहो आहे त मां रिसर्च खे ऐं QEC खे एतिरो फोकस कयां। 10 साल त वॾी ॻाल्हि आहे, पर 3, 4, 5 महीननि में इनशाला जेको मुंहिंजो तजुर्बो मूंखे ॿुधाए थो त असां काफ़ी सिंध जे यूनिवर्सिटीज़ खे बीट कंदासीं। सही। छो जो उन जो हिकिड़ो मेन रीज़न इहो बि आहे त अल्हम्दुलिल्लाह हेसीं ताईं मूं वटि 40 खां वधीक PhD आहिनि। माशा ऐं हमेशह रैंकिंग यूनिवर्सिटीअ जी उनजी फैकल्टी ते वधंदी आहे। लेकिन फैकल्टी उन वटि हाई क्वालिफाइड आहे त माना उनजी रैंकिंग ऑटोमेटिकली मथे ईंदी। तमामु बेहतर। ऐं मूं वटि इहो हिकिड़ो मुंहिंजे यूनिवर्सिटीअ लाइ हेॾो ईअं खणी तव्हां सम्झो त हिकिड़ी अलाह ताला जी महिरबानी आहे त असांखे फैकल्टी हर डिपार्टमेंट में तमामु बहितरीनु फैकल्टी आहे। हाणे हींअर जेका मां तव्हांखे ॿुधाया त यूनिवर्सिटी जॾहिं मां आयुसि तॾहिं असां वटि प्रोग्राम हुया, 3 प्रोग्राम साइंस फैकल्टी जा, 4 हिते इंजीनियरिंग जा, 1 ॿ एग्रीकल्चर जो, इहे टोटल 3 माना प्रोग्राम आहे। प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त असां वटि फैकल्टीज़ 3 आहिनि, हिकिड़ी इंजीनियरिंग फैकल्टी, ॿी साइंस ऐं 3 एग्रीकल्चर। हाणे इंजीनियरिंग जे डोमेन में 4 डिपार्टमेंटूं आहिनि, इलेक्ट्रॉनिक, मैकेनिकल, सिविल एंड इलेक्ट्रिकल। साइंसिस में हुया BBA, कंप्यूटर साइंस ऐं इंग्लिश। ऐं एग्रीकल्चर जा वटि प्रोग्राम हुननि जा आहिनि, पर उहा असीं डिग्री एग्रीकल्चर साइंस में ॾींदा आहियूं। पहिरीं साल में त मूं तव्हांखे ॿुधायो त मूंखे टाइम 29 मई ते मां आयो आहियां, ऐं ॿियनि यूनिवर्सिटीज़ नई बैचिस जी एडवर्टाइज़मेंट करे छॾी हुई। पहिरीं त मूंखे एडमिशन जो वॾो चैलेंज हो। हा, एडमिशन जिते असांजी यूनिवर्सिटीअ जी लिंक ई ठहियल न हुई। न आहे त उते सर एडमिशन कीअं थी? कीअं दौर आहे, ऑनलाइन में तव्हां वटि यूनिवर्सिटी लिंक न आहे ठहियल। पोइ मां पंहिंजा जेके कंप्यूटर सां रिलेटेड फैकल्टी आहे उन्हनि खे ॾींहुं राति चए लॻाए बि लिंक खे अपडेट कयो, ऐं एडवर्टाइज़मेंट मां सम्झां थो त विदिन 1 मंथ मां एडवर्टाइज़ कराए छॾी। डिपार्टमेंट इहे जेके अवेलेबल हुयूं, ज़ाहिरी अवेलेबल ने पार्टी जेके आहिनि पंहिंजूं डिपार्टमेंट, उन्हनि खे ओॾी महिल त उन्हनि खे ई रन कराइणो हो, त घटि में घटि असांजा अवेलेबल प्रोग्राम फैली वञे। हा, पोइ अल्हम्दुलिल्लाह जेको असां जिन महिल एडवर्टाइज़मेंट कई त ओॾी महिल असां वटि सीटूं 600 हुयूं अवेलेबल ओवरऑल सभिनी फैकल्टीज़ में। ऐं मूं वटि माना इहे सम्झो 1200 1150 ॿारनि जूं एप्लीकेशनूं आई। पोइ उन्हनि मां असांखे 600 ॿार मेरिट ते खणणा हुया। पोइ असां टेस्ट वरिती, ऐं के टेस्ट बि असां कंप्यूटराइज़ वरिती। माना इन में ईअं न हो त असां पिंडाल हाणे इहे ॿारनि खे जीअं
मेडिकल वारा वठंदा आहिनि या ॿिया। असां कंप्यूटराइज़ टेस्ट वरिती 100 पीसीस रखियासीं शिफ्ट वाइज़ 100 जी टेस्ट थींदी वञे, वरी 100 खां पोइ ॿिया, वरी ईअं असां 2 ॾींहंनि में उहा टेस्ट कंप्लीट कई। पोइ जेके बि मेरिट ते आया उनखे पंहिंजा प्रोग्राम्स या जेके हुन जूं चॉइसिस हुयूं उहे मिली वियूं ऐं अलहमदिल्ला उहे थी विया। हिन साल यूनिवर्सिटीअ खे जो जेको तव्हां पुछो त इवेंट्स आहे त हुनखे यूनिवर्सिटी लेवल ते आणण लाइ हुनखे ॿिया कहिड़ा प्रोग्राम ॾिजनि जंहिंजी मार्केट डिमांड हुजे। पोइ उन में असां पंहिंजी अकेडमिक काउंसिल हूंदी आहे जितां असां प्रोग्राम अप्रूव कराईंदा आहियूं। पोइ मां पंहिंजी अकेडमिक काउंसिल में नवां प्रोग्राम खणी आयुसि सही जंहिंमें तव्हांजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, तव्हांजी अकाउंटिंग फाइनेंस आहे, तव्हांजो एजुकेशन आहे ऐं अहिड़े नमूने सां असांजो BPA आहे। 6 प्रोग्राम जिन मार्केट डिमांड आहे। अच्छा सर, हिकिड़ो हाणे रिसेंटली तव्हां एडमिशन जो प्रोसेस हलायो, उन में हिकिड़ी कंट्रावर्सी सोशल मीडिया ते असांजे साम्हूं आई त तव्हां मेरिट खे मान नाहे ॾिनो ऐं काफ़ी ॿार रहिजी विया आहिनि। सो अहिड़ा खोड़ सारा काफ़ी शयूं तव्हां पहुती बि हूंदियूं। सो इनखे तव्हां कीअं, इन जो कहिड़ो मौक़िफ़ आहे सर तव्हां? जिथे कंट्रावर्सी हूंदी आहे त ॿी धुर जो मौक़िफ़ वठिबो आहे। तव्हां हिननि मीडिया वारा खां पुछो त असांजो मौक़िफ़ वरितो आहे सही त कहिड़े नमूने जी मेरिट जी लताड़ थी आहे। सही मां तव्हांखे ज़रूरु एतिरो ॿुधाईंदो वञा त जंहिं बि ॿार पास करे थो टेस्ट हुनजो माइट दिमाग़ ठाहे थो छॾे त मुंहिंजे ॿार खे त खपे कंप्यूटर, सही मुंहिंजे ॿार खे त खपे सिविल। त असां वटि हिकिड़ो रूल ठहियलु आहे त सिविल में 50 खां मथे सीटूं नथा भरे सघूं, कंप्यूटर साइंस में 50 खां मथे असांजो अकेडमिक काउंसिल मां अप्रूव थियल आहिनि। हा हाँ जंहिंजो मेरिट मथे हूंदी, जंहिं टेस्ट में मिसाल हिकिड़े जे ॿार कयूं 60 मार्कूं, ॿिए जे ॿार कयूं 80 मार्कूं, त ज़ाहिर आहे असांजी शुरूआति 80 मार्क्स वारे खां थींदी वेंदी जेसिताईं 60 वारे जो नंबर अचे। हाँ जॾहिं 60 वारे जो नंबर आहे त उहा त डिपार्टमेंट ख़तम थी वई, जे सीटूं पूरी थियनि। सीटूं पूरियूं थी वयूं। पोइ उन्हनि जा पेरेंट बर्दाश्त त बाबा ठीकु आहे ॿार रहिजी वियो आहे, असां ॿियो पोइ चॉइस ॾेखारियूं। पोइ लॻी आहे त साईं तव्हां जेको आहे पंहिंजे मर्ज़ी ते माण्हू ॾिनी आहे, असांखे नथा ॾियो, तव्हां मेरिट ते लताड़ कई आहे। सही वरी हिकिड़ो मुंहिंजो सेक्रेटरी आहे, उन खे मां असाइनमेंट ॾिनी फूड सप्लायर जी, त जेका कमेटी वेठी आहे चांहि बिस्किट मानी, उहो मानी चांहि वग़ैरह उनखे चवंदा हे जेको आहे अचे थो अंदरि 4-5 दफ़ा आयो आहे, इहो माण्हू वठी पियो अचे, पैसनि ते पियो सीटूं ॾे। सही सही पोइ अहिड़ी न्यूज़ आई आहे, हिकु ॿ न्यूज़ जा मां नाला तव्हांखे नथो ॾियां, मां हुन ते लीगल नोटिस मोकिलिया ऐं मूं कमेटी ठाही आहे त तव्हां अचो पंहिंजो एविडेंस खणी अचो, या जेको पहिरें बिल्कुलु जेको उन्हनि खे हर्फ़ आहे या जेका बि शइ तव्हांजो शक आहे, तव्हांजो न्यूज़ में डॉक्टर उस्मान वाइस चांसलर आहे, उन खे अलाह साईं रिस्पेक्ट ॾिनी आहे, अलाह इज़त ॾिनी आहे। तव्हां मूं ते जेकॾहिं कुझु कयो था त मुंहिंजी इज़त अलाह जे हथ में आहे, पर इदारो जेको ठहियो आहे हेॾनि कोशिशुनि सां उन जी त ॾिसो घटि में घटि उनखे डिफेम कीअं था कयो। सही तव्हां को सबूत वरितो या जेको पेरेंट चए थो त हीअ जेको आहे त असांजी मेरिट बाईपास थी आहे, उन खां पुछो त सही तुंहिंजे ॿार मार्कूं घणियूं खयूं आहिनि ऐं जंहिं ॿार खे सिविल जा कंप्यूटर मिली आहे उन घणियूं मार्कूं खयूं। सही तव्हां न उन पेरेंट खां था पुछो, न इदारे खां था पुछो, फौरन न्यूज़ हलायो था त मेरिट जी लताड़ थी आहे। मूं लास्ट ईयर ॿुधायोमांव त 600 एडमिशनूं कयूं, अॼु ॾींहुं हुनखे साल गुज़री वियो, अॼु ॾींहुं ताईं हिकिड़ो त सबूत खणी अचे त मेरिट जी बाईपास थियो। सही हिन साल 600 ॿारनि जी एडमिशन थी वई, 600 मां उन खां पोइ हिकिड़ो माण्हू एविडेंस खणी अचे त चए त मेरिट मूं बाईपास कई आहे। अञा एडमिशन जो पहिरियों ॾींहुं आहे, उन ॾींहुं माण्हू साईं इहे मोबाइलूं खणी आया आहिनि, इदारे खे बदनाम करिणो आहे। 5-7 माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जूं एडमिशन नथी थिए, पोइ इदारे खे त भाई मेरिट बाईपास। अहिड़ी जे असांजो इंटेंशन हुजे हा त वरी असांजूं जीअं ई मेरिट वारियूं सीटूं पूरियूं थियूं त लाड़काणे जूं सीटूं त भरिजी वियूं, पहिरें ॾींहुं ई भरिजी वियूं। ॿिया जेके डिस्ट्रिक्ट हुआ जीअं मिसाल जकमाबाद आहे, शिकारपुर आहे, उन जूं जेके अर्बन जूं सीटूं उतां जा ॿार न आया, सही उहे सीटूं असांजूं बची पयूं।
पोइ जे असां मेरिट से हा जेकॾहिं असां मेरिट बाईपास कयूं आहे या सीटूं कपायूं आहे त तव्हांखे त उन्हनि जी ख़बर कोन्हे, सही सही पर असांजा जॾहिं अलाह साईं हथ साफ़ रखिया आहिनि, असां इदारे खे संभालण आया आहियूं, इदारे खे मथे आणण आया आहियूं, अहिड़ा इल्ज़ाम हणी कंहिंखे था ॿुधायो। सही पोइ हा साॻी वरी असां ओपन मेरिट कई। सही ओपन मेरिट में माना जंहिंजी बि CMP जंहिंजो बि स्कोर मथे हूंदो उनखे बाक़ी सीटूं मिलंदियूं। सही ऐं उन ओपन मेरिट में पुछा कयो त जिन जा माइट पिया चवनि असां रहिजी विया आहियूं, मां सम्झां त उन्हनि खे मिली वियूं हूंदियूं, छो इहे सीटूं हुननि जूं ख़ाली थियूं। सही सही लाड़काणे जूं त पहिरीं इंटरव्यूज़ में 60-70 सीटूं भरिजी वियूं, हाणे असां उनखे ॿियूं किथां ॾियूं। सही पोइ इहे शयूं आहिनि, माण्हू में सब्र कोन्हे, माण्हू तां असां एडमिशन प्रोसीजर पूरो कयूं, पोइ असां वटि अचो, असां ते इल्ज़ाम हणो, असां वटि सबूत खणी अचो। अञा असां पहिरियों ॾींहुं इंटरव्यू वरिता, उन ॾींहुं सोशल मीडिया ते हली थो वञे, अहिड़ियूं न्यूज़ आहिनि जेके हेॾी तमामु रिपूटेशन वारी न्यूज़ उहे थियूं हलाइनि। ऐं सची पुछो आम सरप्राइज़्ड कि भई ये मुल्क कीअं हलंदो। सही अगर तस्दीक जंहिंखे इदारो ॾिनो अथव वई उन कई वई तव्हां सोशल मीडिया ते हला ते करप्शन आहे, ते एडमिशन जी लताड़ थी आहे, मेरिट जी लताड़ थी आहे, तव्हां सबूत त खणी अचो। ऐं सर असां बि माना हिन प्रोग्राम जे तवसल सां इहो चवंदा त हीदारा असांजा आहिनि, जीअं साईं जन चवंदा त अगरि कंहिं वटि बि अहिड़ा एविडेंसिस आहिनि के क्यूरीज़ आहिनि जी न बिल्कुलु ऑफिस आहे, यूनिवर्सिटी खुली पई आहे, पर कंहिं ज़ाती नंढनि मुफ़ादनि जे ख़ातिर एॾे वॾे इदारे खे हीअ असांजे लाइ हिकिड़ो वॾी सूंह आहे त असांजे लाड़काणे खे हिकु यूनिवर्सिटी मिली आहे उनजे नाले सां, हीअ असांजा इदारा आहिनि, असांखे महफ़ूज़ करणा आहिनि ऐं असांजा बचिड़ा हिते पढ़ंदा त उनजा हथ मज़बूत कयूं। बाक़ी यकीननि अगरि कमियूं पेशियूं आहिनि बि त उन्हनि खे ॻाल्हाए सघिजे थो, उन्हनि खे दलीलनि हेठि आणे सघिजे थो। बाक़ी सर इहे वाक़ई डायरेक्ट डीफेम करणु त इहो हिकिड़ो गैर अख़लाक़ी रवैयो आहे जेकॾहिं तव्हां को सबूत बि न आहे त। असां सर हिकिड़ो नेक्स्ट सुवालु आहे असांजो त ॿियनि मुल्कनि में तालीम ते हथु हल्को रखियो वेंदो आहे महांगाई जे हवाले खां, अॼु शागिर्द ॾाढो परेशान आहे पंहिंजी तालीम खे मेंटेन करण जे लाइ। पाकिस्तान में तालीम इलाही महांगी आहे, त इन ते तव्हां छा तव्हांजो ओपिनियन हूंदो एज़ अ वाइस चांसलर, तव्हां वटि बि फीसियुनि जो, हॉस्टल जो, मेस जो इंतज़ाम हूंदो, त कीअं तव्हां इन्हनि शयुनि खे ॾिसो था? असां इहे सम्झूं त पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी जूं फीस हमेशह प्राइवेट खां घटि हूंदियूं आहिनि, सही पर असां पब्लिक सेक्टर खां बि घटि फीस रखियूं आहे। अच्छा माना जेकॾहिं क़ाइदे आवाम 50,000 वठे थी एडमिशन जा त असां 40,000 कया, सही 60 जे जाइ ते 50 कयासीं। ऐं डिमांड वाइस त बाबा हिन फैकल्टी में हाणे मां तव्हांखे ॿुधायां त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में अरोड़ यूनिवर्सिटी लख खां मथे फीस रखी आहे, असां वही 40 या 50,000 रखी आहे। सही ऐं इहा 6 महीननि जी फीस हूंदी आहे, वरी 6 महीननि खां पोइ तव्हांखे फीस ॾियणी आहे। 6 महीननि में जेकर तव्हां 40-50,000 रुपया ॾियो, तव्हां मूंखे ॿुधायो त प्राइवेट स्कूल में ॿार जी पर मंथ फीस घणी आहे। असां त प्राइवेट स्कूल जेतिरी यूनिवर्सिटी जी फीस रखी आहे। सही उन खां वधीक तव्हां मूंखे ॿुधायो त अॼुकल्ह 40-50,000 प्राइमरी स्कूल जे टीचर जी पघार घणी आहे। आख़िर इहे इदारा आहिनि जंहिंखे सूदो गवर्नमेंट जेको बजट ॾिए थी उन में असांजूं पघारूं पूरियूं न आहिनि, सही असांजी हर ॿिए टे महीने पघार खुटी पई आहे। इहे फीस हूंदियूं आहिनि जंहिंमें असां थोरो घणो एडजस्ट करे सही मिड़े इदारे खे हलाइणो आहे, इहो मौक़िफ़ आहे। बाक़ी असांजो मौक़िफ़ त ग़रीब खे हाणे मूं वटि सची पुछो, मां साल में जेको तव्हांखे ॿुधायो त हिकु त इहो असां यूनिवर्सिटी खे रैंकिंग लाइ केॾी कोशिशि कई आहे, ॿियो फाइनेंशियल स्टूडेंट फाइनेंशियल एड लाइ बि असां कोशिशि, ज़बरदस्त असां ज़कात उशर कमेटी खे ऑफिशियली यूनिवर्सिटी खे असां उन में रजिस्टर कराए, ज़बरदस्त लास्ट ईयर विदाउट रजिस्ट्रेशन बि असांखे 100 चेक ॾिना इन ज़कात उशर जेके असां ग़रीब ॿारनि खे ॾिना। ऐं हिन साल असांखे वधीक इनशाला मिलंदा, त इहे जेके ग़रीब ॿार हूंदा पोइ जेॾी महिल असां वटि सर्टिफिकेट पेश कंदा इनशाला उहे असांजी उन्हनि स्कॉलरशिप मां उनजूं फीस निकिरी वेंदी। सही ऐं उन्हनि जी असां फीस वेव करे छॾींदासीं जेॾी महिल असांखे उहे स्कॉलरशिप मिलंदियूं। त सिर्फ़ु ज़कात उशर न आहे, डिफरेंट एजेंसीज़ आहिनि जिन असां सां प्रॉमिस कयो आहे त हिन साल खां असां बि तव्हांखे सपोर्ट कंदासीं। त ग़रीबनि लाइ असां वटि घणियूं स्कॉलरशिप हिकु त अची वियूं आहिनि, ॿियूं अचणियूं आहिनि, त इहो मेक श्योर कि ग़रीब जो ॿार इनशाला पढ़ंदो असां वटि। फ़िलहालु इनिशियली उन्हनि फीस ॾिनी हूंदी, कंहिं सां जेकॾहिं अहिड़ो को मसइलो हूंदो त असां हुन खां
माना इंस्टॉलमेंट में बि वठी सघूं था, छो जो फीस फ़िलहाल वठणी आहे। हा पोइ जेकॾहिं हुनखे असां वरी अॻिते हली स्कॉलरशिप एकोमोडेट करे सघो था कंहिं स्कॉलरशिप खे, त हुनखे ज़रूरु 100 खां मथे त मूं तव्हांखे ॿुधायो असां लास्ट ईयर चेक ॾिना आहिनि ग़रीब ॿारनि खे, सखातोशुर वारनि खां वठी। ॿियूं बि 2-3 स्कॉलरशिप जा नाला न जिन इदारनि ॾिना उहे बि असां चेक ॾिना आहिनि। सही लैपटॉप स्कीम में 100 खां मथे इंशाल्लाह असांखे लैपटॉप मिलणा आहिनि। इंशाल्लाह। त असां इदारे खे अल्हम्दुलिल्लाह साल में काफ़ी मथे खणी आया आहियूं ऐं इहे ग़रीब ॿारनि जूं स्कॉलरशिप हाणे हिन साल मूंखे उमेदु आहे त 250-300 ॿारनि खे असां स्कॉलरशिप ॾींदासीं सही ऐं असांजूं एडमिशनूं मैक्सिमम 650-700 ताईं थींदी। सही सर, तव्हांजे टेन्योर खे चैलेंजिस कुझु घणा ई मिलिया आहिनि। हिकिड़ो ॿियो बि हुयो त अक्सर अञा ॾिठो पियोसीं सोशल मीडिया ते 50 खनि नौकिरियूं तव्हां माना पंहिंजे पसंदीदा माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि, ऐं इन जे पोयां छा साइंस आहे, छा आहे इन जे पोयां हक़ीक़त आहे? ऐं इहो तमामु तव्हां इम्पोर्टेंट सुवालु कयो आहे। मूंखे त हैरानगी थी त द न्यूज़ जंग जहिड़ी न्यूज़ में अचे थो त 50% तव्हां 50 नौकिरियूं ॾिनियूं आहिनि जेके आहिनि से तव्हां माना छा चवंदा इलीगल नौकिरियूं। सही मां त हैरान आहियां त असांजो मुल्क हलंदो कीअं। सही तव्हां मूंखे ॿुधायो त यूनिवर्सिटी बिना टीचर जे हली सघे थी? कॾहिं बि न न हलंदी। न असांखे जेके मेरिट खे लताड़ करणी हुजे हा या असां मनपसंदि नौकिरियूं ॾियूं हा, पोइ त असां जेको ॿियूं आहिनि माना ऑफिसरनि जूं बिल्कुलु ॾियूं था भैया। उहे ॾियूं हा। जी जी सर। मूं जेके बि 20-25 या 30 उहे टीचिंग असिस्टेंट रखिया आहिनि सही ऐं टीचिंग असिस्टेंट तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, मूंखे ॿुधाए टीचिंग असिस्टेंट कहिड़ो ग्रेड आहे? सही नौकिरी हाणे तव्हां ग्रेड सर। हा नौकिरी चइबो ग्रेड वारी। जी सर। 15 ग्रेड आहे, 18 ग्रेड आहे, सही 17 ग्रेड आहे। बटन न्यूज़ में त आयो त हिन वाइस चांसलर 17 खां वेंदे 20 ग्रेड जूं नौकिरियूं ॾिनियूं आहिनि। न रहिजी आहे साईं। 17 खां 20 माना प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर। मां हिकिड़ो त मूंखे ऑर्डर कढी ॾेखारियो सही टीचिंग असिस्टेंट। तव्हां हाणे ॿुधो थ्रू प्रॉपर चैनल साईं ॾिसो न, हाणे ॾिसो ख़ैरपुर यूनिवर्सिटी टीचिंग असिस्टेंट 26 डिपार्टमेंटनि में सिर्फ़ु सोशल मीडिया ते चेयरमैन जे थ्रू अनाउंस कया। सही 26 डिपार्टमेंट सम्झो था जे 3-4 रखे त 100 खां मथे थी विया। हा सिर्फ़ु चेयरमैन पियो करे। मूं जेके जॾहिं डिमांड आई त सही सोशल साइंस में 1500 ॿारनि ऐं उते रेगुलर टीचर सिर्फ़ु 4 ॼणा आहियो। हाँ कादम साहब ॿुधायो त इहो कीअं रेशो मेंटेन थींदो? 1500 ॿारनि जा केतिरा सब्जेक्ट हूंदा, केतिरा हुनखे कोर्सिस आहिनि, हुनखे 4 टीचर हलाईंदा। पोइ सिंध यूनिवर्सिटीअ जो उहो कैंपस हूंदो जॾहिं त हू विज़िटिंग फैकल्टी रखंदा। सही विज़िटिंग फैकल्टी में इहो नुक़सानु हूंदो त विज़िटिंग वारो माना हर हंधि जॉब करे थो, लेक्चर वठी हलियो वियो, स्टूडेंट पोइ वेठा मस्तियूं कनि, माना असांजो एडमिनिस्ट्रेटिव मसइलो पियो थिए असांजो। पोइ मां टीचिंग असिस्टेंट रखिया, उहे बि सभु कोडल फॉर्मेट यूनिवर्सिटी जी। इवन टीचिंग असिस्टेंट लाइ का बि रिक्वायरमेंट न आहे, पर मूं सोशल मीडिया ते सीवियूं कलेक्ट करायूं। जंहिं मिसाल 30 सीवियूं अची वियूं त हुनजी टेस्ट वरिती, पोइ हुननि मां शॉर्ट लिस्ट कयासीं जेके टॉप ते 10 ॼणा आया। पोइ वरी इंटरव्यू कमेटी ठाही, जंहिंमें हिकिड़ो ॿाहिरियों एक्सटर्नल, हिकिड़ो हिते जो चेयरमैन, हिते जो डीन, वाइस चांसलर वेही हुन खां इंटरव्यू वरितासीं। पोइ जंहिं डिपार्टमेंट खे मिसाल 4 टीचरनि जी ज़रूरत आहे त 10 मां जिन इंटरव्यू में टॉप 4 कयो हुनखे ॾिनासीं। ज़बरदस्त। ऐं उन खे एॾियूं वॾियूं न्यूज़ चवनि जिन खे मां जीअं पहिरीं ताईं ॿुधायो त मां इलीगल नोटिस कढी चुकिया हुआ। अची मूंखे साबित कयो, इदारे खे न बदनाम कयो, वाइस चांसलर खे उन वाइस चांसलर खे बदनाम कजे जेको करप्ट हुजे। मां प्रोफेसर आहियां, मूंखे अलाह साईं सभु कुझु ॾिनो आहे, मां बि इहे मतिलबु सिक्के जा 2 पासा हूंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त सिके जा 2 पासा आहिनि, हर को पंहिंजो मफ़ाद थो रखे। हर माण्हू चए थो मुंहिंजो मूंखे माण्हू मिली वञे, मुंहिंजो माण्हू वाइस चांसलर रखे, पोइ बी सी हिन जहिड़ो ॿियो आहे कोन ऐं मां नथो करे सघां। मां एक्ट जे अंदरि रही जेको एक्ट तहत मूंखे पावर आहे, मां उन खां ॿाहिरि नथो निकिरी सघां। एक्ट में वाइस चांसलर जो पहिरियों पावर आहे त वाइस चांसलर 6 महीननि ताईं का बि पोस्ट क्रिएट बि करे थो सघे ऐं टेम्पररी अपॉइंट बि करे थो सघे। मां उन एक्ट जे तहत
जिथे बि एक्यूट शार्टेज आहे उहो 3 या 4 महीननि लाइ रखिया आहिनि, जंहिंखे जेके अपॉइंटमेंट चए थो त कोर्ट में चैलेंज कंदो त मां हुनखे फेस कंदुसि। सही। ऐं अपॉइंटमेंट न आहे या टेम्पररी एडजस्टमेंट आहे, इट इज़ नॉट अपॉइंटमेंट। आई से विथ चैलेंज दिस इज़ नॉट अपॉइंटमेंट। सही। भले तव्हांजो जंग वारो बि ॿुधे, अॼु द न्यूज़ वारो बि ॿुधे, इन सभिनी ॾे मां लीगल नोटिस कढियां त एविडेंस खणी अचो त या पोस्टिंग आहे या टेम्पररी एडजस्टमेंट। सही। अच्छा सर, करंटली तव्हां वटि केतिरी एडमिशन आहे, केतिरा ॿार पढ़नि? अल्हम्दुलिल्लाह मूं वटि हींअर तक़रीबन 2800 3000 जे अंदरि ॿार पढ़नि था। माशाल्लाह। सोशल साइंसिस में 1500-1600 खां मथे आहिनि। तक़रीबन 800-900 असां वटि इंजीनियरिंग में आहिनि, 200-300 असांजा एग्रीकल्चर में आहिनि। ऐं हाणे असां 5 प्रोग्राम ॿिया नवां खणी आया आहियूं। उन्हनि में अल्हम्दुलिल्लाह 200-250 माण्हू वधंदा, हाणे असां 700-800 खे क्रॉस कंदासीं। ऐं डे बाय डे असांजी यूनिवर्सिटी में इनटेक वधंदो वेंदो। इदारो अल्हम्दुलिल्लाह जेको मूंखे अलाह में उमेदु आहे त मां जेसीं मूंखे गवर्नमेंट मूं ते एतमाद कयो आहे, CM साहब जो मां स्पेशली थैंकफुल आहियां, जंहिं मूंखे एतमाद करे सर्च कमेटी बि मूंखे न रखियो, पर हुन मूंखे एतमाद कयो आहे। ऐं इंशाअल्लाह मां प्रॉमिस थो कयां सिंध गवर्नमेंट सां, CM साहब सां, त तव्हां मूंखे जेको फेथ करे हेॾां मोकिलियो आहे त मां इदारे जे लाइ पंहिंजी जेका बि मूंखे अलाह सां एनर्जी ॾिनी आहे इस्तेमालु करे तव्हांजो इदारो एस्टेब्लिश करे ॾींदुसि। सर इंशाल्लाह, असां त आई विटनेस आहियूं, उन माहौल खे ॾिठो बि आहे, या हितां जीअं असां फैकल्टी सां काफ़ी लिंक्ड आहियूं, त माशाल्लाह कमाल जो कमु कयो पिया तव्हां। सर इन द लास्ट असांजे व्यूअर्स खे कहिड़ो मैसेज ॾींदुसि? मुंहिंजे नौजवाननि लाइ ही मैसेज आहे त महिनत, कोशिश, कंटिन्यूअसली लाइफ जो हिकिड़ो पार्ट करिणो आहे। महिनत कयो, भले ग़रीब जो ॿारु आहे, अॼु फीस न आहे, तव्हां कंहिं नमूने पट सट करे छॾियोसि, पोइ असां वटि खोड़ यूनिवर्सिटियुनि में प्रोग्राम आहिनि। इहे ॿार जो महिनती तव्हांजो ॿारु आहे, उनखे घर में न विहारियो, मुंहं अॻे उहो बि ट्यूशन पढ़ाए निकिरी सघे थो, उनखे डिसअपॉइंट न कयो त किथां पढ़णो आहे, थोरो ट्यूशन वठंदो, अॻिते हली स्कॉलरशिप्स उनखे मिलंदी। त महिनत ऐं हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी ऐं हिकिड़ो चैलेंज करे हर शइ खे तव्हां ॾींदो त इंशाअल्लाह असांजो नौजवान जेको आहे पंहिंजो फ्यूचर अचीव कंदो। उहो नौजवान जेॾी महिल असांजे उन अची वेंदो रैंक ते, त उहो असांजे मुल्क लाइ, असांजे क़ौम लाइ हिकिड़ो मिसाल बि हूंदो ऐं असांजे क़ौम जो हिकिड़ो असासो। उमेद आहे त अॼु जो सेशन तव्हां असांजे लाइ नयूं लर्निंग्स बि खणी आयो हूंदो, ऐं अॼोके सेशन में मूंखे त लारकाना यूनिवर्सिटी जे बारे में खोड़ सारियूं नयूं शयूं सिखण लाइ बि मिलियूं, ऐं इहा बि ख़बर पई त हिन इदारे जी वर्थ केतिरी आहे, असांजे इलाइक़े में ही केॾी वॾी नेमत आहे। सो अचो त पंहिंजनि इदारनि जा हथ मज़बूत कयूं, इहे इदारा असांजा आहिनि, हिते असांजा ॿार पढ़ंदा। वरी मिलंदासीं कंहिं नए महिरान जे मोती सां, तेसिताईं गॾिजो सिंध चाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।